फिल्मी संगीत में हाज़िर आहियूं। शहज़ाद जतोई जो सलाम क़बूल हुजे। जी नाज़रीन, असांजो ही नओं प्रोग्राम फिल्मी संगीत दरअसल फिल्मी मौसीक़ी जो आम जाइज़ो आहे। हिन प्रोग्राम में असां उहे गीत ॿीहर ॻाराया आहिनि जेके सिंधी फिल्मुनि में पहिरियां ॻायल आहिनि, रीसिंग करायो आहे उन्हनि खे या रीडू करायो आहे, उहे अवां ॿुधंदो। ऐं उनखां पहिरीं असां ओरिजिनल क्लिप ॾेखारींदासीं जेको फिल्म जे जो ओरिजिनल गीत हुयो। उनखां बाद में असीं जेको उनखे रीसिंग करायो आहे उहो तव्हांखे ॾेखारींदासीं त जीअं तव्हांखे वैरायटी मिली सघे। फिल्मी संगीत खे अॻिते वधाइण खां पहिरियां अव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त असांजे प्रोग्राम में महिमान शख़्सियतूं बि मौजूदु हूंदियूं जंहिंजो अहम किरदारु हूंदो उन फिल्म जे हवाले सां। सो अॼु असांजे प्रोग्राम में बि ॿ अहम शख़्सियतूं मौजूदु आहिनि। सभ खां पहिरियां तारुफ़ कराईंदुमि वसीम साहब जेको मशहूरु आहे चॉकलेटी हीरो जे लक़ब सां। वसीम साहब, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांजे प्रोग्राम में आहियो। ऐं उन्हनि सां ई गॾु मौजूदु आहिनि पुराणो सिंधी फिल्मुनि जो डायरेक्टर समद शेख साहब। समद साहब, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांजे प्रोग्राम में आयो टाइम कढी। समद साहब ऐं वसीम साहब, कीअं थो लॻे असांजो हीउ सफ़र? बाबा, हीउ सफ़र जेको आहे तमामु बहितरीनु सफ़र आहे। ऐं हिन में जेके तव्हां गीत जेके ॾेखारिया या गीत जेका पिक्चराइज़ कया आहिनि, हिन में नओं रंग ॾिनो आहे, असांखे तमामु वणी। असांजे दिलि खे तमामु सुठी तबियत सां लॻी। ऐं छो त असांजे इन नए नसल खे इन गीतनि मां को वास्तो ई कोन रहियो। ही वीचारा हिन लाइ ॾिठो ई कोन हो। हाणे गीत वग़ैरह जेके आहिनि लय सिरे सां वरी पिक्चराइज़ थिया आहिनि नए नमूने सां। तव्हां हिनखे आणींदो स्क्रीन ते ॾिसंदा, असांजो नसल तमामु ख़ुशि थींदा। पुराणियूं यादियूं बि तमामु तमामु घणी। ऐं ॾिसण सां उन्हनि जी नॉलेज बि हिते वधंदी। छो त का पुराणी शइ उन्हनि खे ॾेखारिबो त उन्हनि में इहो अहसासु ईंदो इहो कमु बि थियो आहे, इहो ॻाल्हि बि पहिरीं थिया आहिनि। पोइ उन्हनि में अहसासु पैदा थींदो, नओं नसल इन्हनि में वरी जाॻंदो इन्हनि कमनि खां, उन्हनि खे ख़ुशी महसूसु थींदी। वसीम साहब, तव्हां छा चवणु चाहींदव? असांजूं जेकियूं सिंधी फिल्मियूं ठहियूं शुरू खां हेसि ताईं 90 ताईं फिल्मुनि जो सिस्टम हलियो ऐं पोइ इहो सिस्टम असांजो तक़रीबन ख़तमु थी वियो। त 1990 खां वठी 2013 ताईं त 23 साल साईं लॻनि था न। 23 साल में को ॿार पैदा थिए थो त तक़रीबन हू जवान बालिग़ बि थी सघे थो, हिकु ॿिनि बचनि जो पीउ बि थी वियो। उनखे इहा ख़बर कान्हे की असांजूं सिंधी फिल्मुनि छा हुयूं छा न हुयूं। असांजी सिंधी फिल्मुनि जा फ़नकार, म्यूज़िक डायरेक्टर जेके बि आहिनि फिल्मूं, उन्हनि खां उहे बेख़बर, उन्हनि खे ख़बर ई कान्हे। इहो जेको फिल्मी संगीत जेको प्रोग्राम आहे, इन प्रोग्राम जे ज़रिए सां नई नसल जेकी नई टही आहे उन जे लाइ बिल्कुलु ॼाण थींदी, उनजी नॉलेज वधंदी की असांजी ॿोलीअ में, असांजी सिंध धरती जी ॿोलीअ में जेकियूं सिंधियूं फिल्मियूं ठहियूं आहिनि उहे इहे आहिनि, उन्हनि जा गाना इहे आहिनि, उन वक़्त जा फ़नकार इहे आहिनि। ऐं उन वक़्त जा इहे सदाबहार गीत नग़मा इहे ॾिसंदा त आउं सम्झां थो त यकीन मञ के उहे अॼुकल्ह जी जेकी म्यूज़िक जे मौसीक़ी ॿुधनि पिया न, उन्हनि खे उहे विसारे छॾींदा, असांजी मौसीक़ी खे ॿुधण ते मजबूर थी वेंदा। त इहो प्रोग्राम जेको शुरू थी रहियो आहे ॾाढो बहितरीनु आहे। इन मामले में मां बिल्कुलु वेरी गुड। तमामु ज़बरदस्त। तव्हांजा ही बहितरीनु कमेंट्स जेके आहिनि असांखे अञा वधीक अहमियत ॾियाराइनि था। सो इहा ई कोशिशि रहंदी व्यूअर्स। ऐं हिन वक़्तु जंहिं गीत जी तरफ़ असां हली रहिया आहियूं, हीउ उहो गीत आहे जंहिं सिंधी फिल्मी सिनेमा जे दौर में उन वक़्तु सिनेमा में वञण वारा माण्हू जेके हुआ उन्हनि जे दिलनि ते तमामु घणो राज कयो। तमामु मशहूरु गीत, उन जे बारे में ॼाण तव्हांखे ॾींदो हलां। फिल्म शेरो फ़िरोज़, हबीब फिल्म्स पारां ठहियल ही फिल्म शेरो फ़िरोज़ 26 जुलाई 1968 ते रिलीज़ थी। शेरो फ़िरोज़ जो फिल्म साज़ ख़ादिम बलोच ऐं जॾहिं त डायरेक्टर शेख हसन हुयो। हिन फिल्म जो लेखक ऐं शाइर रशीद अहमद लाशारी हुयो। शेरो फ़िरोज़ जी मौसीक़ी ग़ुलाम अली साहब तरतीब ॾिनी। हिन फिल्म जो अकास मदद अली मदन हुयो। शेरो फ़िरोज़ जा मुखिया फ़नकार ही हुआ महापारा, मुश्ताक चंगेज़ी, एस मुग़ल, अहमद अली, मलक अनोखो, शेख हसन ऐं सैयद सलेमान शाह। सो नाज़रीन, अचो त हिन गीत जी तरफ़ हलूं था। पहिरीं अव्हांखे झलकियूं ॾेखारींदासीं ऐं उनखां पोइ गीत था ॾिसूं। हीउ गीत पहिरियां ॻायो हुयो उस्ताद मोहम्मद यूसुफ साहब, असांजे सिंध जो तमामु बहितरीनु सिंगर हुयो उहो। ऐं बाद में असां उनखे रीसिंग जेको करायो आहे उन्हनि जो ई नंढो भाउ सजाद यूसुफ, उन्हनि जी आवाज़ में। अचो त ॾिसूं। राहत मिले
थी दर्द में हो राहत मिले, थी दर्द में माँ प्यार था सदके, इन प्यार था सदके, दिलदार गम अता कयो, दिलदार था सदके, इन प्यार था सदके। वसीम साहब, शेरो फेरोज़ फिल्म जो हीरो मुश्ताक चंगेज़ी हुयो, तव्हां बि हिन फिल्म में हीरो थियण लाइ ट्राई कई?
उन टाइम ते मुंहिंजो मतिलबु सिंधी फिल्मनि में कमु करण जो को इरादो न हुयो उन टाइम ते। मां ईंदो हुउसि पंहिंजो हुते स्टूडियोज़ में, मुंहिंजो वॾो भाउ हूंदो हो, त उनजे थ्रू मां बि वेंदो हुउसि स्टूडियोज़ में। त मां यानी कि जॾहिं इहो गानो हलियो पियो, राहत मिले थी दर्द में, इहो गानो रिकॉर्ड थी रहियो हो मोहम्मद यूसुफ जी आवाज़ में। तंहिं टाइम ते मॉडर्न स्टूडियो जे अंदरि इहो गानो रिकॉर्ड थियो। उन टाइम ते मां वियुसि, पर मूंखे फिल्म में कमु करण जो एतिरो को रुझान मुंहिंजे ज़हन में न हुयो त मां फिल्मनि में कमु कयां। मूंखे मुंहिंजो उन टाइम ते रुझान हुयो उर्दू फिल्मनि जो। अच्छा। त मां चयो उर्दू फिल्म में कमु कयां। त इतफ़ाक़ वरी नसीब जी ॻाल्हि आहे, घुमी फिरी वई, पंहिंजी ज़बान ते आयासीं, घूंघट लाइ कुआर में हीरो थी वियासीं। वाह वाह, तमामु ज़बरदस्त। नाज़रीन, ऐं हिन वक़्तु बेगाने जी तरफ़ हलूं था ऐं हीउ गानो जेको आहे वसीम साहब जी यादुनि खे ताज़ो कंदो। गाने जा ॿोल आहिनि दिलि जूं दुआऊं, आवाज़ु आहे रूना लैला जो ऐं फिल्म आहे धरती ऐं आकाश। मंसूर, मुंहिंजे दिलि जूं दुआऊं तोसां गॾु आहिनि। मलुके मंसूर, जी वसीम साहब, कीअं लॻो गानो तव्हांखे? साईं यादि आहे मां बसि गुज़िरियल वक़्तु वरी यादि अची वियो। इहो गानो ॾिसी करे माज़ी ताज़ो थी वियो। वाह वाह। ऐं पता हाणे उन वक़्तु हाणे जंहिं जॻह ते असां शूटिंग कई आहे मंगे पीर जे जबलनि ते, त हुते हाणे त बंगला फ्लैट ते खपनि, कारखाना तयारु थी विया आहिनि, रौनक थी वई आहे। पर जंहिं जॻह ते बसि माज़ी जो मज़ो ॾाढो सुठो। ऐं पिक्चराइज़ेशन में बि साईं असां सां गॾु हो समर शेख साहिबु। त मतिलबु फिल्म जो गानो सुठो, पिक्चराइज़ेशन सुठी, असांजी फिल्म जी हीरोइन सुठी, ऐं हीरो जी त आउं नथो तारीफ़ कयां,
हीरो जी तव्हां पोइ कंदा ऐं नथो करे सघां। सर असां पहिरियां ई चई चुका आहियूं त चॉकलेट हीरो आहियो। चवण जो मक़सदु इहो आहे त वाकई इन फिल्मी संगीत प्रोग्राम पुराणियूं यादियूं ताज़ा पियो करे। बिल्कुलु समर साहिबु तव्हांजा छा तासुरात आहिनि, छा चवणु सही चाहींदा? जी आहे, वसीम जी इहे चयो त पुराणियूं यादि ताज़ियूं पियूं थियनि। मां ॾिसी करे तमामु मुंहिंजे बि जेके ख़्यालात आहिनि सभु पुराणा वरी याददाश्त में अची विया, छो त हीउ गानो मुंहिंजे हथ जो पिक्चराइज़ थियल आहे। वाह वाह। सम्झल मंगे पीर वियासीं, पर हीअ छोकिरी हुई सम्झल, चंदा नालो अथसि, चंदा चंदा, त हेॾी चंदा खे मूं पिक्चराइज़ कयो। पर घोड़ जो कैमरामैन हो सईद रज़वी, उन टाइम ते सईद रज़वी कैमरामैन हो, त हुन खां कमु करायूं। बाक़ी घोड़नि जो कमु वसीम जो इहो ॿिए पासे खां, इहो मुंहिंजे ख़ाली ॿिए पासे आहे पंहिंजो हक्स में न सही सम्झल आहे, छो त हीउ पिक्चराइज़ थींदो आहे न, पोइ एडिटिंग में मिलाइबो आहे। सही सम्झल आहे, तमामु असां थोराइता आहियूं पंहिंजो फिल्मी संगीत वारनि जा, जो इहे असांजे साम्हूं आंदऊं। मां तमामु हिननि खे सलाम थो करे, सलूट थो करे। महिरबानी। जी नाज़रीन, उर्दू ऐं पंजाबी मौसीक़ी खां पोइ सिंधी मौसीक़ी में बि मैडम नूर जहां जो तमामु घणो कमु रहियो आहे। तमामु ज़बरदस्त गाना उन्हनि बि रिकॉर्ड कराया। उन्हनि जो हिकु गानो आहे फिल्म मूमल राणो जो आ राणा रहो रात। बदकिस्मती सां हीअ फिल्म ठही कोन सघी, उन जे लाइ पुछंदासीं वसीम साहब खां त छा वजह हुई जो हीअ फिल्म कंप्लीट न थी सघी? साईं इहा फिल्म ॾाढी सुठी पार्टी हुई जंहिं इहा फिल्म शुरू कई, जंहिंजो नालो उमेद अली शाह उर्फ़ ॾाॾा शाह, ऐं ॾाढी सुठी पार्टी हुई ऐं ॾाढो सुठी शख़्सियत बि हुई। ऐं उन शौक़ सां फिल्म शुरू कई मूमल राणो, जंहिंमें हीरो जो लाइ मूंखे उन्हनि साइन कयो, राणे जो रोल मुंहिंजो हुयो। पर हिकिड़ी हीरोइन जेकी उन्हनि खे कास्ट करणी हुई उहा लाहौर मां, त उन सां उनजो को कॉन्टेक्ट न थी सघियो, का को वजूहात बणिजी वियूं जंहिंजे करे उहा फिल्म रस्ते में ई रुकिजी वई। पर गानो ऐं मौसीक़ी जेको आहे न घणे क़दुरु उन्हनि रिकॉर्ड कराए चुका हुआ। उन फिल्म में समद साहब बि हुयो, उन मूमल राणे में। उनजो डायरेक्टर त कमर ज़ैदी हुयो, पर चीफ असिस्टेंट डायरेक्टर समद शेख हो। जीअं वसीम साहब चयो त गाना इन जा तमामु बहितरीनु गाना सही सॼे रिकॉर्ड थियल आहिनि। जेकी बि ॻाल्हि आहे ॿुधंदव हिक ॿिए जे मथां, बिल्कुलु सम्झल आहे। नूरजान जा गाना आहिनि, मेहंदी असां जा गाना आहिनि, यूसुफ जा गाना आहिनि, तमामु बहितरीनु गाना आहिनि। मूमल राणे जा तमामु, हा मूमल राणे जी, मेहंदी असां जो बि गानो आहे, हा सभु बहितरीनु। तमामु बहितरीनु इहे सिनेमा ते जीअं ॿियूं फिल्मूं हिट थियूं तीअं हीअ बि फिल्म हिट थिया, बहितरीनु ऐं पब्लिक खे पसंदि अचे हा। जीअं ॿी फिल्मूं ठहियूं, शारो फेरोज़, उमर मारवी ऐं ॿियूं जेकी फिल्मूं सुठियूं हलियूं, हीअ बि फिल्म सुठी हलिया, चङी बिज़नेस कए, पर क़िस्मती बदकिस्मती सां इहा फिल्म ठही न सघी। ऐं कुझु वजूहात जे करे हिन जी जेके असांजो ख़ैरपुर मां बि ख़ैरपुर जो आहियां, असांजे ख़ैरपुर जा साईं उमेद अली शाह जेके असां ॾाढा साईं बि करे चवंदा हुआसीं, ऐं उनजे पुट सां मूं राबितो रखियो परवेज़ अली शाह सां की हीअ गाना मूंखे ॾे, मां कंहिं फिल्म में विझा, पर हिनखे इनकार कयूं, चवनि न फिल्म कोन ॾी, गाना कोन ॾींदासीं। मूं चयो यार हीअ त न करो, वरी ज़िद कयूं न इहे असांजे बाबा जी निशानियूं आहिनि, रखिया त भले रखिया, मानीदा कोन था घुरनि न, भले रखियल आहे, दमल में सड़नि, पर ॾींदासीं कोन, अलाए छाजे करे बसि पैसे नसीब न हो त हीअ फिल्म बि असां ॾिसूं। ये गाना कंहिं फिल्म में अचल आहे त अलाह जे फज़ल जी सुठी फिल्म ठाही आहे। बहितरीनु, सही। व्यूअर्स, हीअ ॻाल्हि ॿोल्हि ॿुधी तव्हां हिन फिल्म न ठहण जी वजूहात जेका असांजे अॼु महिमान हज़रात ॿुधाई तमामु बहितरीनु, ऐं हिन वक़्तु इन गाने ॾांहुं हलूं था जेको मैडम नूर जहां तमामु ज़बरदस्त अंदाज़ में ॻायो, आ राणा रहो रात फिल्म मूमल राणी मां। ऐं हिन वक़्तु असां उनखे ॻारायो आहे फ़रहत नियाज़ खां तव्हांजी समातुनि जी नज़र।
अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम फिल्मी संगीत में आऊं आहियां शहज़ाद जतोई। तव्हां लाइ दुआ गो आहियां हमेशह ख़ुशि रहो मुरकंदा रहो ऐं तव्हां प्रोग्राम फिल्मी संगीत खे बेहद पसंदि पिया कयो, उन लाइ वॾियूं महिरबानियूं लख थोरा। नाज़रीन, हमेशह जीअं अॼु बि फिल्मी संगीत में तव्हांखे फिल्मुनि जा चूंड गीत ॿुधाईंदासीं ऐं गीतनि ॿुधाइण खां पहिरियां अॼु असांजे प्रोग्राम में जेके महिमान शामिल आहिनि उन्हनि जो तारुफ़ बि लाज़मी आहे, पर उहे कंहिं बि तारुफ़ जा मुहताज कोन्हनि के ऐं रस्मी तौर ते लाज़मी आहे त उन्हनि जो तारुफ़ करायूं। असांजे सिंध जो तमामु बहितरीनु फिल्म स्टार वसीम साहब अॼु असांजे प्रोग्राम में मौजूदु आहे ऐं उन्हनि जो तमामु अहम किरदारु रहियो आहे सिंध जी फिल्मी तारीख़ में, अहम बाब आहिनि ऐं उन्हनि सां गॾु वेठल आहिनि असांजे सिंध जा बहितरीनु आर्टिस्ट मुसरत रज़ा साहब। सो तव्हांखे भलीकार चवां थो पंहिंजे प्रोग्राम में, तव्हां असांजे प्रोग्राम में आयो, लख लाइक, ॾाढी ख़ुशी थी। जी वसीम साहब, स्टूडियोज़ में अचण खां पहिरियां तव्हां ॿुधायो त फिल्मी संगीत बाक़ाइदगी सां पिया ॾिसो तव्हां, सो कीअं पियो लॻे, छा एक्सपीरियंस रहियो, एतिरा एपिसोड तव्हां ॾिठा? हिकु मुंहुं न ॾिठो आहे, पूरी सिंध पई ॾिसे पर दुनिया पई ॾिसे। वाह वाह। ऐं इन जी तारीफ़ एतिरे क़दुरु आहे त माण्हुनि जूं पुराणियूं यादियूं ताज़ा थी वियूं आहिनि ऐं जेके उन वक़्त जा माण्हू हुया उन्हनि इहे फिल्मियूं ॾिठियूं, इहे जेको प्रोग्राम ॾिसनि पिया त उन्हनि खे उहे पुराणियूं यादियूं बि ताज़ा पियूं थियनि ऐं इन सां गॾोगॾु अॼु जी नई नस्ल जेकी नई टही आहे उन्हनि खे बि ख़बर पई पए कि असांजे पोइ वक़्त में सिंधी फिल्मियूं जेकियूं ठहियूं अहिड़े इन क़ाबिल फिल्मियूं हुयूं, ॾाढियूं सुठियूं फिल्मियूं हुयूं, उन जा म्यूज़िक, उन जा डांस, उन्हनि जा फ़नकार, इहे सभु उहे ॾिसी रहिया आहिनि, ॾाढा ख़ुशि आहिनि माण्हू। घणियूं फ़ोनियूं आहिनि मूं वटि माण्हुनि जूं, दोस्तनि जूं, कि बाबा फ़ोन इहो प्रोग्राम त असांखे ॾाढो पसंदि आहे, इनखे कंटिन्यू कयो। वाह वाह, तमामु ज़बरदस्त। नाज़रीन, ऐं अॼु जे एपिसोड जो पहिरियों गीत तव्हांखे ॿुधाईंदासीं, तमामु बहितरीनु गीत जंहिंजा ॿोल आहिनि महबूब मिठा मंठार सजण, हिन खे ॻायो आहे रूना लैला ऐं फिल्म आहे चांड्रोकी। वधीक मालूमात तव्हांखे ॿुधाईंदा। पाकिस्तान जी 7वीं सिंधी फिल्म चांड्रोकी साया फिल्म्स पारां 3 नवंबर 1969 ईस्वी ते जारी कई वई हुई। हिन फिल्म जा 3 फिल्म साज़ हुआ, सरदार, अल्ताफ़ ऐं यासीन। हिन फिल्म जो डायरेक्टर AQ पीरज़ादो हो। फिल्म चांड्रोकीअ जो लेखक ऐं गीत निगार मरहूम रशीद अहमद लाशारी साहब हो। हिन फिल्म जी मौसीक़ी ग़ुलाम अली साहब तरतीब ॾिनी हुई। फिल्म जी अक्सबंदी M हुसैन कई हुई। फिल्म चांड्रोकीअ जा अदाकार ही हुआ महापारा, मुश्ताक चंगेज़ी, ख़ुर्शीद कंवल, किरण, शेख ज़िंदी, अहमद अली, क़ुर्बान जीलानी ऐं चकोरी। ऐं नाज़रीन, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हीउ गीत पहिरियां पिक्चराइज़ थियल आहे महापारा ते ऐं हींअर असां हुनखे ॿीहर ॻारायो आहे शबाब खां। अचो त ॾिसूं ऐं ॿुधूं। मेल
घटी आए खैर सा यार सजण महबूब मिठा। मुसरत साहब कीअं लॻो तव्हांखे गानो? ज़बरदस्त। ये गानो ॿुधी मूंखे बचपन यादि अची वियो त हैदराबाद में पहिरीं बाक़ाइदा होटल ते रिकॉर्डिंग थींदी हुई अच्छा ऐं हुते फरमाइशी गानो माना हिकिड़ी चांहि तव्हां पियो, तव्हांखे पर्ची मिलंदी, तव्हां पंहिंजी पसंदि जो गानो ॿुधी सघो था। वाह। इहे गाना हलंदा हुआ, वाह वाह असां सड़कनि ते लुॾियूं पाईंदा हुआ इन्हनि गाननि ते। सही। मतिलबु उन दौर में गाने ॿुधण लाइ पर्ची हूंदी हा हुई। ना, वाह, पर्ची वाह। हूंदी बाक़ाइदा। सिनेमा में लाइनूं लॻंदियूं हुयूं साईं, बाक़ाइदा एडवांस बुकिंग थींदी, पोइ वरी माण्हू सिनेमा फिल्म ॾिसणु वेंदा हुआ। ऐं ईअं जेका तव्हांजी आर्टिस्ट आहे शबाब, हिन बि ॾाढो सुठो ॻायो आहे। जी वसीम साहब। हक़ अदा कयो आहे, रूना लैला जो हक़ अदा कयो आहे, ॾाढो सुठो ॻायो आहे। बिल्कुलु। ऐं हुन में एतिरे गौर सां ॿुधो आहे जो हुननि खे कंपोज़िशन यादि अची वई ऐं फीलिंग्स एक्सप्रेशन बि हुननि बिल्कुलु बिल्कुलु। इहे उहे ई मां साॻा ई हिन ॾिना। में थोरो वसीम साहब जी ॻाल्हि में ऐड कंदुमि त जेको म्यूज़िक अरेंजमेंट दुबारा थियो आहे उहे बि ज़बरदस्त थियो आहे। हिन में जेका इंस्ट्रूमेंट जेका यूज़ थिया आहिनि ॾाढा सुठा। इहा असांजे सॼे टीम जी कोशिशि आहे ऐं इंशाल्लाह नाज़रीन खे बि यकीनन ही वणियो हूंदो गानो। ऐं नाज़रीन हिन वक़्तु अॼोके प्रोग्राम जो ॿियो गीत तव्हांखे ॾेखारींदासीं। दो गानो आहे, असांजे सिंध जे तमामु बहितरीनु आर्टिस्ट हुनखे ॻायो, मोहम्मद यूसुफ साहब, लाजवाब आर्टिस्ट हो। ऐं उन्हनि सां गॾु सिंध जी ॿी ख़ूबसूरत आर्टिस्ट नोशी, उन्हनि सां गॾु ही दो गानो ॻायो। फिल्म महबूब मिठा जो ही ओरिजिनल गीत तव्हांखे ॾेखारियूं था, अचो त ॾिसो। अचुत करियो मिठा लड़ियो, अचुत करियो मिठा लड़ियो। इसके हुस्न हो बात बड़े थी, बादल के बरसात बड़े थी। चंदा के रोशन रात बड़े थी। अचुत करियो मिठा लड़ियो। अचुत करियो मिठा लड़ियो। आ महबूब मिठा आ, ज़बरदस्त गानो हुयो, ॾाढो मज़ो आयो। मोहम्मद यूसुफ साहब जो आवाज़ ॿुधी,
ऐं उहा ई ॻाल्हि आहे यादि माज़ी हमेशह परेशान कंदी आहे। सो मुसरत साहब तव्हां छा चवणु चाहींदो हिन गाने जे बारे में? मुश्ताक चंगेज़ी साहब ते फिल्म आयल हुयो ऐं अनिला उन्हनि सां गॾु हुई, सो छा यादूं आहिनि तव्हांजो? यादूं ज़बरदस्त आहिनि साईं। अदो मुश्ताक चंगेज़ी जी यादि अची वियो। अल्लाह ताला उन्हनि खे जन्नत में जॻह ॾे, पंहिंजे जवार जी रहमत में रखे। तमामु ज़बरदस्त इंसान हो। ऐं गाने में तव्हां पाण ॾिसो पिया जो पुराणो कल्चर तव्हांखे नज़र अचे पियो, उहे सादगी, म्यूज़िक में जेका रिधम आहे उन जी सादगी, ऐं सिंध नज़र पियो अचे हिन में। त छाकाणि त अॼुकल्ह तव्हां ॾिसो था गाना निकिरनि था नवां, हिकिड़ी दफ़ा तव्हां ॿुधो वरी तव्हांखे विसरी वेंदा। बिल्कुलु इहे गाना असांजे 30 साल थी विया आहिनि, असांजे ज़हन में जीअं समायल आहिनि, रूह में उतरिजी विया आहिनि। तव्हां ॾिसो था पिया असली कम जी उमिरि वॾी थींदी आहे, उमिरि वॾी थींदी आहे, तमामु सादगी ऐं मासूमियत आहे जीअं। ऐं तव्हांजी जीअं जेका फिल्म बंदी आहे हुन में बि तव्हां ॾिसो कल्चर सिंध जो नज़र पियो अचे। इहो आहे सही सभु कमाल। वसीम साहब तव्हां छा चवणु चाहींदो? तव्हां त माशाल्लाह घणो इन आहियो हिन फिल्म में। मतिलबु इहो आहे त की फिल्म जे हिसाब सां जेको इहो असां गानो ॾिठो उन जे हिसाब सां त अॼुकल्ह जी जेकी टेक्निक जेतिरे क़दुरु मथे फास्ट थी वई आहे, ऐं उन वक़्तु असां वटि इहे शयूं टेक्नोलॉजी न हुई, मौजूदु न हुयूं, उन जे बावजूदि बि असां इहो जेको गानो ॾिठो इन गाने खे जे तरीक़े सां सुहिणे नमूने सां इन्हनि पिक्चराइज़ कयो आहे, ई पंहिंजी मिसाल पाण आहे। ऐं ओल्ड इज़ गोल्ड चवण जो मक़सदु इहो आहे की अॼोका जेका गाना आहिनि उन्हनि में उहा मिठास कान्हे, न उन्हनि जा ॿोल कंहिंखे यादि आहिनि बक़ौल साईं मुसरत जे। त इहे गाना अञा ताईं माण्हुनि जे कननि में गूंजनि पिया, वरी ॿुधनि था त वरी मज़ो थो अचे ॿुधण में बि। ऐं जेसि ताईं एक्टिंग अदाकारी उन्हनि पंहिंजे वक़्त जी ॾाढी सुठी अदाकारी कई आहे, ऐं मजमूई तौर ते गानो सुठो पिक्चराइज़ थियो। सही। ऐं मूं बि हिकिड़ी शइ नोट कई हुन में त जेका हुननि जी शॉट्स वैरायटी केॾी ज़बरदस्त हुई त जंहिं महिल सॾु थो करे त हुन ते हथ जो शॉट आहे सोलो, हथ खां पोइ हुनजो फेस थो अची वञे, एक्सप्रेशन था अची वञनि, त जेका डायरेक्शन हुई, हिदायतूं जेके हुयूं उहे बि कमाल जूं हुयूं। अच्छा, इन में वॾी सुठी ॻाल्हि इहा बि मुसरत साहब ज़िक्र कयो की उनमें पूरो असांखे कल्चर थो नज़र अचे। सही। गाने में अॼुकल्ह असां जेके गाना ॾिसूं था या जेका असां ॾिसंदा आहियूं वीडियो ते जेका गाना अॼुकल्ह जे ज़माने में थींदा आहिनि उन में कल्चर नाले जी का शइ ई कान्हे। इन में कल्चर बि आहे, ऐं उनखां अलावा जेकी लोकेशन्स आहे उहा बि काउंटेबल आहे, कुदरती मंज़र की बाक़ी गानो सिंध में पिक्चराइज़ थियल आहे, सिंधी गानो आहे। मां हिकिड़ी नंढो शूटिंग ॾिसणु वियुसि त हुननि में डायरेक्टर हिकिड़ो शॉट ठाहियो टॉप शॉट, त हुन में हुननि वटि क्रेन हूंदा कान। सही। त हिकिड़ो तख़्तो हो डिघो सारो, हिकिड़े साइड ते जीअं सीसा हूंदो आहे न, पींग हूंदी आहे सीसो, जीअं पंहिंजो प्ले ग्राउंड जेका गार्डन हूंदा आहिनि ॿार न कुॾंदा आहिनि, अहिड़ो हिकिड़ो हो तमामु डिघो तख़्तो, हिकिड़ी साइड ते कैमरामैन ऐं कैमरा, ॿी साइड ते 3-4 माण्हू, हिन साइड सां हुन पुल कयो ऐं कैमरा मथे वेही टॉप शॉट जेको आहे, यानी कैमरामैन ऐं कैमरा तख़्ते ते अलाह जे हवाले। पर छा आहे त पैशन हो पंहिंजी ठाही, जिप उन्हनि पंहिंजी ठाही, ऐं उन वक़्तु बि ॾिसो त ज़हन एॾे वियो, हा अलाह साईं ज़हन में या आइडिया हुननि खे ॾिनी त हुननि कमु कयो। वाह वाह, तमामु ज़बरदस्त। उन ते त माण्हू कमु कंदा, महिनत कंदा, यानी की उन्हनि जो ज़हन कमु कंदो। हालांकि उन्हनि खे जेकी चवंदा आहिनि मज़दूरी जेकी मिलंदी हुई उहा एतिरी न मिलंदी हुई, पर उन्हनि खे शौक़ु हो, शौक़ सां कमु कंदा की असांजो नालो थिए, उहे नाले जा उहे बुखिया हूंदा, असांजो नालो थिए की असां इहो शॉट वरितो। नाज़रीन, ऐं हिन वक़्तु टियों गीत शामिलु कंदासीं, ऐं उन टिएं गीत शामिलु करण खां पहिरियां फिल्म घूंघट लाहे कुंवार जे बारे में तव्हांखे ॼाण ॾींदासीं। फिल्म घूंघट लाहे कुंवार SM पिक्चर्स पारां 1970 में रिलीज़ कई वई हुई। हिन फिल्म जो डायरेक्टर ग़ुलाम हैदर सिद्दीकी ऐं फिल्म साज़ सालिह मोहम्मद भट्टी हुयो। फिल्म जो लेखक मोहम्मद इस्माइल मेमण ऐं मकालमा लिखंदड़ अमर जलील साहब हो। घूंघट लाहे कुंवार जा नगमा सैयद मंज़ूर नकवी लिखिया हुआ। हिन फिल्म जी मौसीक़ी इमदाद हुसैन तरतीब ॾिनी हुई। फिल्म जी अक्कासी SA काका कई हुई। फिल्म घूंघट लाहे कुंवार जा अदाकार ही हुआ: वसीम, सईदा, चकोरी, ख़ानम, बीना, मलक अनोखो, हनीफ़, अहमद अली, कमर मेमण, याकूब ज़िक्रिया ऐं अब्दुल हक अबड़ो। नाज़रीन, फिल्म घूंघट लाहे कुंवार मुकम्मिल मौसीक़ी ते जुड़ियल फिल्म हुई
ऐं ग़ुलाम हैदर सिद्दीकी साहिब जंहिंजी पहिरीं फिल्म हुई एज़ अ डायरेक्टर। सो हिन फिल्म जो हीरो जेको आहे अॼु असां सां गॾु आहे, उन्हनि जी बि पहिरीं ई फिल्म हुई एज़ अ हीरो। वसीम साहिबु, उन्हनि जूं कुझु यादूं छा, पर सॼियूं यादूं उन्हनि जूं जेके हिन फिल्म सां हूंदियूं, छो त पहिरियों उन्हनि जो हीरो हुया वसीम साहिबु। जी वसीम साहिबु, छा चवणु चाहींदा? फिल्म घूंघट लाइक़ु वार मुंहिंजी पहिरीं फिल्म, ऐं पहिरीं फिल्म में मां हीरो हुयुसि। घणनि आर्टिस्टनि जी इहा पहिरीं फिल्म काउंट थिए थी, जंहिंमें असांजो ग़ुलाम हैदर सिद्दीकी साहिब जी बि डायरेक्शन में पहिरीं फिल्म हुई। इहा फिल्म जुज़वी रंगीन जेके चवंदा आहिनि, उहा फिल्म हुई जिनखे कुझु गाना रंगीन हुया ऐं लास्ट जो जेको वाइंड अप हो उहो बि रंगीन हुयो इन फिल्म जो, घूंघट लाइक़ु वार जो। ऐं इहा फिल्म म्यूज़िकल ऐं रोमेंटिक फिल्म, ऐं अल्लाह जी महिरबानी सां इहा सिंधी फिल्म सुपर हिट फिल्म ठही। ऐं अञा ताईं माण्हुनि जे ज़हननि में आहे, उनजा म्यूज़िक बि अञा ताईं मौजूदु आहिनि, उनजा गाना ए हवाऊं छो न खिला, कीअं हयाती गुज़ारिया ओ अला तोखा सिवा, ऐं उन खां पोइ मुंहिंजी प्रीत नहीं मुंहिंजो प्यार न तो राणल सां। ऐं सभ खां पहिरीं ॻाल्हि इन फिल्म जी तव्हांखे ॿी ॿुधायां, इन में मैडम नूरजान पहिरियों दफ़ो सिंधी गाना ॻाया, ऐं वॾी महिनत असांजे इमदाद हुसैन साहिब जी आहे। उन जी बि इहा पहिरीं फिल्म हुई। उन म्यूज़िक अहिड़ो सुठो ठाहियो जो अञा ताईं एवरग्रीन इहे गाना, ऐं ॿोल बि मंज़ूर नक़वी साहिब जा। इन में को शक न आहे। ऐं पोइ वरी असां बि महिनत कई, ज़ाहिर वॾी महिनत असांजे ग़ुलाम हैदर सिद्दीकी साहिब जी, सॼो क्रेडिट डायरेक्टर साहिब ते वञे थो। महिरबानी अलाह असांजी कि इहा फिल्म अञा ताईं माण्हुनि जे ज़हन में नक्श आहे। इहा फिल्म रिलीज़ थी 1970 में, ऐं गाना बि रेडियो ते हलंदा रहंदा आहिनि हिन वक़्त ताईं, असां ॿुधंदा रहंदा आहियूं, ॾाढो मज़ो ईंदो आहे। वाह वाह, ज़बरदस्त, महिरबानी। जी मुसरत साहिबु, तव्हांजूं छा यादूं आहिनि? हिन फिल्म में तव्हांजी भेण बि हुई मोहतरमा चकोरी साहिबा, सो छा यादूं आहिनि तव्हांजूं? छा चवणु चाहींदो हिन फिल्म जे बारे में? हैदराबाद में अब्बास भाई पार्क, ॾाढो हसीन पार्क हो हुन ज़माने में, ईदगाह जे पोयां, हुते हिन जी फिल्म बंदी थी हुई। ऐं असांजे लाइ त तमामु नई हिकिड़ा शइ मतिलबु चीज़ हुई त इहा आहे छा, कीअं कंदा आहिनि, त ॾाढे शौक़ सां वियासीं। मुंहिंजा स्कूल मेट बि हुआ मूंसां गॾु, ऐं इहो सॼो गानो रिकॉर्ड थियो हिकिड़े ॾींहं में, ऐं ॾाढो मज़ो आयो। ऐं तव्हांखे ख़बर आहे, वसीम साहिब बि ॿुधायो त मैडम नूरजान पहिरीं दफ़ा सिंधी गाना कंहिं फिल्म जे लाइ ॻाया, हिन जी रिकॉर्डिंग लाहौर में थी, और ज़बरदस्त गानो हो, सभिनी खां हिट गानो हो ए हवा ऐं छो न खिला मूंखे प्यार मिलियो। ऐं कलर गानो हो, पहिरीं दफ़ा माण्हू सिंधी फिल्म कलर गानो ॾिठो, ॾाढो मज़ो आयो। सिनेमा हॉल में गूंज हूंदी हुई जॾहिं गानो हलंदो हो, जॾहिं फिल्म हलंदी हुई पहिरियों गाने तसलसल सां फिल्म में हलंदो हो, हुन खां बाद शो जॾहिं ख़तमु थी वेंदो हो, हीउ गानो स्पेशली दुबारा हलंदो हो, सिर्फ़ु इहो गानो ए हवा ऐं छो न खिला मूंखे प्यार मिलियो। ऐं न्यू डिस्ट्रिक्ट सिनेमा हैदराबाद में मूंखे यादि आहे, मां ॾिठी हुई फिल्म नंढपण में, ऐं ज़मानो सादो ज़मानो हो, ॾाढो मज़ो ईंदो हो। फिल्म जी ॾिसणु हिकिड़ी स्पेशल ओकेजन हूंदो हो फिल्म ॾिसणु, बाक़ाइदा बुकिंग कराए ऐं पैसा गॾु करे टिकट खणी पोइ वरी वेंदा हुआसीं लाइन में लॻी टिकट, असांजो थोरो छाकाणि त अधी हुई फिल्म में, असांखे आसानी खां टिकट मिली वेंदी हुई, बाक़ाइदा लाइनूं लॻल हूंदियूं। हा, हिकिड़ो माण्हू बीठो हूंदो सिनेमा में लठ खणी, बाबा लाइन सीधी करो। इन दौर वक़्तु कीअं मोटी ईंदा, बसि यादूं आहिनि सही। नाज़रीन, मुसरत रज़ा साहिब जन ॻाल्हि कई ए हवा ऐं छो न खिला, तमामु ज़बरदस्त गानो, असां तव्हांजो ॼातल सुञातल गानो, उहो गानो जेको मैडम नूरजहां जो पहिरियों गानो हुयो सिंधी में, उहो गानो जेको सिंधी फिल्म जी तारीख़ में पहिरियों रंगीन गानो हुयो, ऐं हिन गाने जी ओरिजिनल क्लिप असां वटि मौजूदु न आहे, तंहिं करे हीउ गानो असीं रीडू करायो आहे, ॿीहर ॻारायो आहे, असांजे सिंध जी बहितरीनु आर्टिस्ट सवेरा जे आवाज़ में आहे, अचो त ॾिसो।